हिकिड़ा ज़ाल मुड़ुस हुया, सदाईं उन्हनि जो घर में जहिड़ो। मुड़ुसु ॿाहिरां अचे घर में घिरे जहिड़ो शुरू, हो चवे हो न सहे। माना ज़ाल बि सफ़ा बेज़ार थी, मुड़ुसु बि बेज़ार थी वियो। आख़िर हाणे इन जो हल कीअं निकिरे? उहा माई जेका आहे त पंहिंजे सहेली जे घर वई, उनखे सॼो अहवालु ॿुधाई। उन चयो त असांजे घर में बिला वजह, न का वजह या न छा, झेड़ो ॾाढो आहे, मूंखे को रस्तो ॾे। उनजी सहेली उनखे ॿुधायो त इहो त मसइलो आसान आहे, हल थी सघे थो। असांजे हिते पाड़े में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, तावीज़ वावीज़ ॾींदो आहे, हली उन खां तावीज़ वठी था अचूं। अहिड़ो तुंहिंजो मुड़ुसु सुख थी वेंदो जो वरी तुंहिंजे अॻियां कुझंदो ई कोन। उन बुज़ुर्ग वटि उनखे वञी सॼी हक़ीक़त ॿुधायूं। उन चयो त मां सभु कुझु तव्हांखे लिखी ॾींदुमि, मुड़ुसु तुंहिंजे कंट्रोल में बि अची वेंदो, पर उन जे लाइ मूंखे शींहं जे कंध जो वार खपे, उहो आणे ॾियो। माई परेशान थी वई त हाणे शींहं जे कंध जो वार इहो अचे काॾां? बहरहाल उनजी सहेलीअ उनखे ॾाढो हौसलो ॾिनो। उन चयो त हिते आहे बाग़ आहे, चिड़िया घर आहे, उते शींहं आहे हिकिड़ो, जुगाड़ तोखे ॿुधायां थी। उन औरत हिनखे ॿुधायो सहेलीअ त तूं डेली होॾे चिड़िया घर वेंदी कर, गोश्त बि खणी वञ, डेली शींहं जे अॻियां माना उनखे तूं ॾे, जीअं शींहं तोखे ॾिसे सुञाणे, उनजी ख़िदमत कर। उहा औरत सुबुह जो बि 2 किलो गोश्त खणी वञी शींहं जे अॻियां उछलाए, वरी शाम जो बि वञे, शींहं जी हिन जी माना मुलाक़ात अहिड़ी थींदी रही ॼण हिक ॿिए जा वाक़ुफ़ थी विया, वॾी उनजी ख़िदमत कंदी। आख़िर महीने खां पोइ उनजे कंध जो वार हिन हथ ड्रिगो करे कंध जो वार पटियो, शींहं बि ख़ामोश। वार ख़ुशी ख़ुशी खणी अची पंहिंजी सहेली खे वठी सिधो हुन बुज़ुर्ग वटि, बुज़ुर्ग खे ॿुधाई त शींहं जे कंध जो वार। उहो ॾाढो हैरान थियो। मां चयो त हिकिड़ी औरत शींहं जो कंध वार तव्हां आंदो कीअं? उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त मां सुबुह जो बि 2 किलो गोश्त खणी वेंदी हुयसि, शींहं जे अॻियां रखंदी हुयसि, ऐं उन सां पिंजरे जे ॿाहिरां माना उनजी ख़िदमत कंदुमि, उन सां खिली ॻाल्हाईंदी हुयमि, उन सां मज़ाक कंदी हुयमि, ऐं शाम जो बि मां इहो ई तरीक़ो कयो। उन बुज़ुर्ग हिनखे ॿुधायो त मां त तोखे सिर्फ़ु हिकिड़ो आज़माइश लाइ शींहं जे कंध जो वार जो चयो। तूं पूरे महीने में 2 किलो गोश्त सुबुह जो, 2 किलो शाम जो शींहं खे वञी खारायो, उन सां मोहबत बि कई, उन तोखे कंध जो वार पटण बि ॾिनो, त तोखां मुड़ुसु कंट्रोल छो नथो थिए? इहो त को मसइलो ई कोन्हे। अगरि एतिरी ख़िदमत तूं मुड़ुस जी कंदीअ, एतिरी नरमी, एतिरी मोहबत मुड़ुस सां कंदीअ, त तूं जानवर खे कंट्रोल करे वई, मुड़ुसु तुंहिंजे लाइ त का ॻाल्हि ई कोन्हे का। इहो सिर्फ़ु तोखे मां हिकिड़ो तरीक़ो ॿुधायो त तूं अलाह पाक औरत खे जादू ॾेई छॾियो आहे, मोहबत जो, नरमी जो हिकिड़ो जादू ॾेई छॾियो आहे। जॾहिं जानवर, शींहं, झंगल जो बादशाह, उहो हिकिड़ी औरत खां कंट्रोल थी सघे थो, त मर्द त कुझु बि कोन्हे। बहरहाल उनखे बुज़ुर्ग जी ॻाल्हि सम्झ में आई, उहो वापसि थी। उन हिनखे सम्झायो त मूं वटि को बि तावीज़ अहिड़ो इल्मु कोन्हे जेको मां तुंहिंजे मुड़ुस खे कंट्रोल कयां। उहो इल्मु, अकुल, मोहबत तुंहिंजे ज़बान में रखियल आहे, तुंहिंजे तौर तरीक़नि में रखियल आहे, त हो तोसां कंट्रोल थी वञे, जीअं तो शींहं खे कंट्रोल कयो। नाज़रीन, उन्ही जे पाड़े वारनि लिखियो त उन औरत पंहिंजे मुड़ुस जी एॾी ख़िदमत कई, माण्हू हिननि जी मोहबत जो मिसाल ॾींदा हुया। औरत चाहे त कुझु बि करे सघे थी। अगरि मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई, पसंदि बि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अल्लाह ने कबूल।